सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रिंद बिरादरी पारां 7 ॼणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। हालानी में अज़हर ख़ान रिंद, खलील अहमद, मुख़्तियार अहमद रिंद जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। कोट डीजीए में एडवोकेट अली अहमद, मोहम्मद पंजल रिंद, फ़कीर ज़ाकिर रिंद जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त बिरोही बिरादरी जे हथियारबंदनि रिंद बिरादरी जे घरनि ते हमिलो करे औरतुनि समेत 7 ॼणनि खे बेगुनाह क़त्ल कयो। पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। हुननि चयो त अफ़सोसनाक वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॻवाननि चुतारिनो त जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। असां रिंद बिरादरी सभु गॾु थिया आहियूं, सिर्फ़ु इन जे लाइ गॾु थिया आहियूं त असांजे बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके मुलज़िम आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे। 24 कलाकनि जे अंदरि कातिल गिरफ़्तार न कया विया त असां पूरे पाकिस्तान में रिंद बिरादरी जे तरफ़ां एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो ऐं असां वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जिन खे पुरज़ोर अपील था कयूं त जल्द खां जल्द कातिलनि खे गिरफ़्तार करे ऐं कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk